अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां यहाँ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। नवाज़ शरीफ़ 4 सालनि बाद वतन वापसि पहुची वियो, जहाज़ इस्लामाबाद में लैंड करे वियो। मुस्लिम लीग नून जो क़ाइद ऐं अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ वतन वापसि पहुची वियो आहे। संदसि जहाज़ इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट ते लैंड करे वियो। इसहाक़ डार ऐं आज़म रज़ीक़ ताड़ पार्टी क़ाइद जे इस्तक़बाल लाइ इस्लामाबाद एयरपोर्ट पहुता, जॾहिं त अॻूणे वज़ीर आज़म जी वतन वापसी जे मौक़े ते संदसि क़ानूनी टीम इस्लामाबाद एयरपोर्ट ते पहुची वई आहे। उन खां अॻु दुबई एयरपोर्ट ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नवाज़ शरीफ़ चयो त चूंडूं कॾहिं कराइणियूं आहिनि उहो इलेक्शन कमीशन जो इख़्तियार आहे। असां 9 मई वारा न पर 28 मई वारा आहियूं। हिन चयो त मुल्क जूं मुआशी हालतूं ॻणितीअ जोॻियूं आहिनि, पर मूंखे उमेदु आहे त 4 सालनि खां पोइ मुल्क वापसी जी ख़ुशी आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ु दाख़िल केसनि सां मुल्क खे नुक़सानु थियो आहे ऐं हिन वक़्तु मुल्क में बुड़ीतर जी सूरतहाल आहे। असां हालतूं पाण ख़राबु करे रहिया आहियूं ऐं पाण ई सही कंदासीं। नवाज़ शरीफ़ चयो त असां इंसाफ़ चाहियूं था। अॻु बि चयो हो त असां सभु अलाह ते छॾे ॾिनो आहे, हिन वक़्तु बि अलाह ते छॾियूं था। जेको मुल्क IMF खे ख़ुदाफ़िज़ चई चुको हो, उहो हाणे मसइलनि जो शिकार आहे। उहो पाकिस्तान जंहिं मां लोड शेडिंग ख़तमु थी वई हुई, हर इलाज जी सहूलियत मौजूदु हुई, छा उहो पाकिस्तान अॼु नज़र अचे थो? असांखे जेकॾहिं पंहिंजनि पेरनि ते पाण बीहणो हूंदो आहे त कंहिंखे बीहारणो न हूंदो आहे। अॼु मुल्क तमामु घणो पोइते रहिजी वियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ मुल्क वापसी ते लाहौर में मीनार पाकिस्तान ते जलसे खे ख़िताबु कंदो, जंहिं जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। इसराइली बमबारी में 4000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, 16 सहाफ़ी बि शामिल। हमास जे अलॻसा ऑपरेशन खां पोइ इसराइल तरफ़ां ग़ज़ा समेत ॿिनि इलाइक़नि ते जारी फ़िज़ाई बमबारी ऐं बरबरत में शहीद थींदड़ फ़लस्तीन जो अंगु 4000 खां बि वधी वियो आहे। ख़ाबुर इदारे जी रिपोर्ट मूजिबि ग़ज़ा ऐं मग़रबी इलाइक़नि में इसराइली फ़ौज जे समय फ़िज़ाई हमलनि ऐं रॉकेट फायर करण जे नतीजे में केतिरियूं ई इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वयूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि 7 अक्टूबर खां हींअर ताईं इसराइली फ़ौज जी बमबारी सबबि शहीद थींदड़ फ़लस्तीनियुनि जो अंगु 4000 खां वधी वियो आहे, जिन मां 1400 खां वधीक ॿार ऐं 1600 औरतूं बि शामिल आहिनि। हवाई हमलनि ऐं ज़मीनी कारवायुनि जे नतीजे में 17000 खां वधीक फ़लस्तीनी पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। बदउनवानी में मुलवस अफ़सरनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खणण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर बदउनवानी में मुलवस अफ़सरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर वॾनि मनसूबनि जी डिजिटल रिकॉर्डिंग खे यकीनी बनाइण जी हिदायत कई आहे। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि वर्क्स एंड सर्विस खाते जे इजलास में चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस तरक़ियाती स्कीमुनि बाबति अॻु भराई ते ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾे वज़ीर चयो त इंडस हाईवे ते रोड सेफ्टी रिसर्च एंड प्रोग्राम शुरू कयो वञे। वर्क्स एंड सर्विस जे समूरनि ऑफिसनि में बायोमेट्रिक सिस्टम लॻाइण जी हिदायत कई वई। रोडनि ते क़ाइमु टूल्स ते जमा थींदड़ टैक्स जी थर्ड पार्टी खां ऑडिट कराइण जी बि हिदायत पिणु जारी कई वई। FIA जो हवाला हुंडी डीलर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। कराची में FIA टीम MA जना रोड ते छापो हणी 3 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। गिरफ़्तार जवाबदार में मोहम्मद शाहिद, मोहम्मद हुसैन ऐं अब्दुल रशीद शामिल आहिनि। FIA इख़्तियारियुनि जो चवणु आहे त छापे दौरान 32,700 अमेरिकी डॉलर, 15,000 सऊदी रियाल, 800 दरहम ऐं 9 करोड़ 88 लख रुपए जी पाकिस्तानी करेंसी हथ आई। FIA तर्जुमान मूजिबि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक पुछा ॻाछा कई पई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।